दोस्तों चवणी में आए तो वक्त वडो बलवान होंदो आहे ऐं असांजी ज़िंदगी में वक्त इहें निकिरी ऐं हलियो वियो जी ही साने ट्रैप जो निकिरी वियो। का दौर ऐं का वक्त हो इन ट्रैपन जो दौर हो ऐं नाले खां वफ़ा सुमरा लाहौती साहब नाले खां नालो होंदो साने ट्रैप जो। ऐं अॼु बारातन में के एको ऐं कई साउंड लेकिन गुज़रियल कंहिं वक्त में ये सानिया ट्रैप हूंदा हा जे बारातन में जेके ये सानिया ट्रैप हूंदा ऐं मारवाड़ी सॉन्ग अक्सर हलाईंदा हुआ ऐं ही उन का साने का पोइ ही ड्रैकन जो दौर आयो। ही अॼु भी अब्दुल शाह लतीफ़ चयो त अञा के कापड़ियूं वफ़ा सुमरा लाहौती साहब अञा किथे के अहिड़ा के दिल गोरिया असांजा दोस्त आहिनि ऐं के माण्हू अञा बि आहिनि जेके पंहिंजे सिंध जी सूंह ऐं पंहिंजे सिंध जी सकाफ़त पंहिंजे सिंध जी पुराणियूं यादगार सूखड़ियूं ही अॼु बि रखे वेठा आहिनि। ही ऑटो ट्रैप आहे दोस्तों जंहिंमें रिकॉर्डिंग कंदा हुआ त चूंड जा गाना भराइण जे लाइ असां वेंदा हुआसीं त इन ट्रैप में अक्सर असांखे भरे ऐं ॾींदा हुआ। इहे बि के वक़्तु ऐं दौर हुआ। हींअर जेका अॼुकल्ह दौर इन जो आहे जेका MP3 जो दौर ऐं अॼु जेका असां मौजूदु आहियूं असांजो दिलि गोरियो दोस्त साईं होतूमल सदामाणी साहब ऐं रेडियो ऐं TV जो पुराणो मिस्त्री आहे ज़िले सांगड़ में। अॼु उस्ताद जे हिन ग़रीबाणे आशियाने ते आयासीं त असांजी ज़िंदगी में के लम्हा ऐं के वक़्त के घड़ियूं गुज़िरियल अॼु असां हुते ॾिठियूंसीं। दोस्तों इहे हुआ का वक़्त ऐं के घड़ियूं से अॼु यकीन तव्हां कयो साने ट्रैप ते नज़र पई त असांजो गुज़िरियल के बचपन जा के ॾींहड़ा ऐं के घड़ियूं से असांखे यादि आयूं। वरी मिलंदासीं के यादगार वीडियो सां अहिड़ी का तहरीर ऐं अहिड़ी का यादि वठी ज़रूरु ईंदासीं। माशाअल्लाह जय श्री राम।